पंहिंजे खानदान जा जेतिरा जेतिरा मरहूमीन सभिनि जे मग़फ़िरत वास्ते हुसैन जे ज़ात ते बुलंद तर सलवात। अॼोकी इबादत जा जेके ख़िदमतगार आहिनि सभिनि जे सिहत सलामती रिज़्क़ में इज़ाफ़े वास्ते साईं जे ज़ात ते बुलंद तर सलवात। हींअर अॼु साम्हूं दावत किताबत रखां थो मौलाना इमदाद हुसैन सुजाई साहब 40 मिनट ज़िक्र आले मोहम्मद कंदो। उन खां बाद में ज़ाकिर अहमद से हैदर ज़ाकिर से गदा हुसैन शाह जो पोटो तव्हांजे साम्हूं ज़िक्र आले मोहम्मद कंदो। नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए हैदरी, आले मोहम्मद जी ज़ात पे बुलंद तर सलवात।